بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه. إن شاء الله أجوجك ودرس آداب نبوية. التجشؤ 8 नंबर درس التجشؤ जंहिंखे अरबी में तजशु चवंदा आहिनि, मां सम्झां थो त सिंधी में ओघराई चवंदा आहिनि इनखे, ओघराई। त इहो शरीयत में इन जो हुकुम छा आहे ऐं इहो छा कजे, इन में असां थोरो वज़ाहत कयूं था त इंसान अदब सिखे नबवी अदब। इन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि सहाबी वेठा हूंदा हुआ त हिकिड़े माण्हू ओघराई वॾे आवाज़ सां ॾिनी, वॾे आवाज़ सां जंहिं महिल ओघराई ॾिनी त नबी करीम हुनखे छा चयो, उनखे झली इन शइ खां चईंसि ईअं न कर। ऐं उहा हदीस मां तव्हांखे हीअं ॿुधायां थो, नबी करीम कुफ़ अन्ना जुशाअक या रजुल, उनखे चई त चुप इहो परे कर असां खां पंहिंजी ओघराई परे कर। फ़इन अक्सर उन्नास शिबअन फ़ी दुनिया अक्सरहुम जुअन यौमल क़ियामा, जेके दुनिया में माण्हू घणो खाईंदा, घणो ड्रोव में हूंदा, उहे क़यामत ॾींहुं बुख ते हूंदा। सो इहा हदीस हिकिड़ी सही आहे, ॿी हदीस इन जहिड़ी आहे, उन में थोरी वरी ज़ाफ़ आहे। पर यानी सहाबी हिक ॿिए खे झलींदा इन शइ खां, माण्हुनि जे अॻियां चवंदा त माण्हुनि जे अॻियां इहे माण्हू यानी ओघराई वॾे आवाज़ सां न ॾिए। ऐं ॿी हदीस में नबी करीम फरमाए थो जे यानी फ़क़्तुम मा शित, कोशिशि कर त जेतिरो हुनखे झले सघे ओघराई खे, जे नथो झले सघे त आस्ते माण्हू आवाज़ न करे ऐं पासे ते थिए त बहितर आहे। असां हुते पाकिस्तान में पंहिंजे माहौल में ॾिसंदा आहियूं त सायो करे तमामु वॾे आवाज़ सां ऐं फ़ख़्र सां ओघराई ॾींदा आहिनि माण्हू। सो इहो हिकिड़ो वॾो ऐब आहे शरीयत में, छो जो नबी करीम वटि इहो ई वाक़ियो थियो। इहा हदीस जेकी आहे आन इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हुमा अन रजुलन तजशअ इंद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल लहू कुफ़ अन्ना जुशाअक फ़इन अक्सरकुम शिबअन अक्सरहुम यौमल क़ियामा जुअन। इहा हदीस में थोरो ज़ाफ़ आहे, यानी इस्नाद में थोरो ज़ईफ़ आहे, लेकिन ॿियूं हदीसूं जेके आहिनि सही अचनि थियूं इन जे बारे में। त इहो इंसान जे ओघराई ॿी हदीस में जेके सही अचनि थियूं, चवंदो फलियक्तुम मस्तता, यानी जेतिरो बि झले सघे ओघराई खे त झले, ऐं जे अची थी वञे ज़ोर सां त माण्हू उन जो कोशिशि करे आवाज़ु घणो न कढे, या त थोरो परे थी वञे। ऐं इन जे ओघराई जे टाइम में ज़रूरु वात ते बि हथु ॾिए। इहो हिकिड़ो अदब इस्लामी आहे, छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त फ़इन अक्सरकुम शिबअन, जेको दुनिया में वधि में वधि सदाईं ड्रोह ते हूंदो, अक्सरहुम जुअन यौमल क़ियामा, वधि में वधि इहो बुख ते हूंदो क़यामत ॾींहुं। ऐं इन जी को अज़कार कोन्हे। के माण्हू ओघराई ॾींदा आहिनि त चवंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह, यानी चवंदा आहिनि इहो कोन्हे, वारिद न आहे नबी करीम जे तरफ़ां। ऐं इन जो अदब इहो आहे त माण्हू हथ ते रखे, कोशिशि करे आवाज़ न कढे, कोशिशि जे इन खां बि अञा त कोशिशि करे थोरो परे वञे। इन में इहो बि अचे थो कॾहिं माण्हू ओघराई अचे थी वञे त ईअं सम्झे थो त खाधो मोटी थो अचे निड़ीअ ताईं, ऐं उन जो ज़ाइको खाधे जो वरी यानी ज़ुबान ताईं या निड़ी ताईं थो अचे। त इहो बि नबी करीम खां सहाबियुनि पुछो, चई त इला शई आलई, यानी के साहिब ॾिजनि था त असीं रोज़े में इहो जे थिए त पोइ छा कयूं। त नबी करीम चवनि त ला शई आलई, इन में सोमो सही, इन जो रोज़ो सही आहे, इन में का मुश्किल न आहे। इन में ॾिसो न त उलमा शेख बिन उथैमीन ख़ासतन उन खां जंहिं महिल पुछो हुन त ओघराई अचे थी ड्रोव मां, त अल्हम्दुलिल्लाह इंसान चई सघे थो। चई त जे सहाबी कनि हा नबी करीम जे टाइम में, त नबी करीम चयनि हा त यानी चुप करे हा, त यानी सही आहे। पर न नबी करीम कयो, न सहाबिन कयो, ऐं असां बि न कंदासीं, छो जो असां जे कंदासीं त यानी असां दीन खे थोरो नई शइ हिकिड़ी पैदा कईसीं, यानी बिदत। ऐं अल्हम्दुलिल्लाह चवण त भली शइ आहे, पर हाणे इहा जॻह इन जी न आहे, छो जो जे हुजे हा त सहाबी कनि हा, असीं बि कयूं हा। सो इहो आहे। बाक़ी असांजो इहो अदब आहे, नबी करीम असांखे सेखारियो, वात हथ ते रखे, फ़क़्तुम मस्तता, यानी कोशिशि करे त इन जो आवाज़ु घणो न निकिरे। जे माण्हू वटि वेठो आहे हथु वात ते रखे, ऐं जे न त परे थोरो थी वञे, छो जो जेॾी महिल इंसानु इहो ओघराई ईंदो आहे त ओघराई ईंदी आहे पेट सफ़ा फुल थियण ते। सो इहो हिकिड़ी सुठी शइ न आहे, ऐं कोशिशि करे इंसानु पंहिंजे पाण खे इहा शइ सेखारे ऐं अदब सिखी वञे, अदब नबवी आहे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।